Time News Studios. You are watching 1 p.m. Bulletin. खीरथर पहाड़ियुनि ते तेज़ बरसात खां पोइ काछे में नई गाज जे पाणी तबाही मचाए छॾी। कंडो बबर, नंगर दारियो, सेवो जमाली, बाजी खान, पट सुलेमान ऐं ॻोठ तालबाणी लुंड सूदो काछे में 8 यूसीस जा 150 खां वधीक ॻोठ पाणी में ॿुॾल। ॾूराहन इलाइक़नि में केतिरा ई ख़ानदान नए जे पाणीअ में फाथल। ॿोड़ मुतासिर पंहिंजी मदद पाण तहत पाणी झागे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थी रहिया आहिनि। जोही हाई स्कूल में सहूलियतूं न हुजण सबबि मुतासिर महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल न थी सघिया। पाक फ़ौज जूं टीमूं रेस्क्यू ऑपरेशन में रुधल। ISPR जो चवणु आहे त काछे में रिलीफ ऐं रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। ॿेड़ियुनि ज़रिए फाथल माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल कयो पियो वञे। काछे में तबाही मचाईंदड़ नई गाज जे पाणी में लाथ अचणु शुरू। नई गाज में पाणी जो वहकिरो 26 फुटनि मां घटिजी 8 फुट थियण बाद कमज़ोर फ्लड प्रोटेक्टिव बंद तां ख़तरो टरी वियो। FP बंद ते RD 44 ऐं 50 सूदो 3 हंधनि तां घारा वधी विया। घारे जे पाणी वधीक 6 ॻोठनि खे ॿोड़े छॾियो। जोही वाही पांदी रोड, जोही दिर्गबाला, ककड़ गाज ऐं जोही टंडो रहीम खान रोड पाणी हेठि हुजण सबबि काछे जे केतिरनि ई इलाइक़नि जो पाणी ज़मीनी पाणीअ सबबि ज़मीनी राब्तो काटा। आपाशी खाते जी रिपोर्ट में चयो वियो आहे त जाबलू पट्टी ते तेज़ बरसातुनि खां पोइ नई गाज में पाणी जी सतह ख़तरनाक हद ताईं वधी वई ऐं तीर भित खां पोइ गाज डाइवर्जन बंद खे 3500 फुट घारो पियो। गाज डाइवर्जन बंद हंधा हंधा टुटी पियो। रिपोर्ट में मुख़्तलिफ़ RDs बि मुकमल तौर ते तबाह थियण जी तस्दीक़। FP बंद 8 फुट ताईं पाणी बर्दाश्त करे सघे पियो त पोइ रूणियूं ऐं घारा छो पिया। वरी वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां जोही में FP बंद खे लॻल घारे जे दौरे दौरान आपाशी खाते ऐं मक़ामी इंतिज़ामिया जी सुस्ती ते कावड़ जो इज़हार। वरी वज़ीर जो चवणु आहे त ॿोॾि जी सूरतहाल में जोही ऐं काछे वासियुनि खे अकेलो न छॾींदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी मुतासिरनि जी सहायता बाबति तफ़सील वठण लाइ हर राब्तो करे रहियो आहे। PP MPA फयाज़ बुट मीडिया जे सवालनि जा जवाब ॾियण खां लवाईंदे चयो त पाणी घटिजण बाद मुतासिरनि जी सहायता कई वेंदी। वॾे वज़ीर आपाशी खाते ते कावड़ जो इज़हार न कयो आहे। घर लुड़िया, बच्चा लुड़िया, माण्हू लुड़िया, सब कुछ भी सब ना आहे। उहो सभु घुराए गाॾी सभु वापसि कयूं। कुझु कहिड़ो माण्हू हिते बीठा आहिनि बोर्डनि ते, कंहिं वटि ज़रो बि न आहे, सभु बुख ते बीठा आहिनि। कल्ह कटो ॾींहं खां वठी 50 असांजा बुख ते वेठा आहिनि। असां बुख जे वजह पंहिंजी मदद करण जे लाइ शहर निकिरी आयासीं। हिकिड़ो चमचो बिरयानी जो ॾेई गाॾियूं पंहिंजूं वापसि करे विया आहिनि। तव्हांजे साम्हूं गाॾियूं मोटी आहे, तंबू मोटी आहे, जेके राशन हुया सभु मोटाया। कंहिं आवाम खे का शइ कोन ॾिनी। वरी वज़ीर मुराद अली शाह जे दौरे दौरान मुतासिरनि लाइ खैमनि ऐं खाधे पीते जी शयुनि सूदो आंदल इमदादी सामान वापसि। इंतिज़ामिया इमदादी सामान मुतासिरनि खे ॾियण बदिरां पुलिस जी गाॾियुनि ऐं ट्रकुनि में वापसि खणी वई। काछे में ॿोॾि जे मुतासिरनि दाहियो आहे त खेनि इहो चई घुरायो वियो त इमदादी सामान ॾिनो वेंदो। हाणे वरी रुॻो धिका मिली रहिया आहिनि। हू 2 ॾींहंनि खां बचनि सूदो बुखूं काटण ते मजबूर आहिनि। अझा बि ॿुॾी विया पर हुकूमत तरफ़ां का बि सार न लधी वई आहे। रतो देरो भरिसां वारिस ॾिनो माछी शाख खे
50 फुट घारो भरपासे पोखियल फसल पानी हेठि अची विया। इतला बावजूद आपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿधण में रुधल। गड़ी खैरो वेझो लुंड माइनर खे 30 फुट घारो पइजी वियो। 100 एकड़नि ते बीठल फसल पाणी हेठि। इतला बावजूद आपाशी अमलदार न पहुता। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में रुधल। आबादगारनि जो चवणु आहे त गुंजाइश खां वधीक पाणी छोड़ करण सबबि माइनर खे घारो लॻो आहे। हैदराबाद की इंतजामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि वॾे वज़ीर जी हिदायतुनि खे अणॿुधो करे छॾियो। हैदराबाद के लतीफ़ाबाद वारे इलाइक़े में नाले की सफ़ाई न थियण सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाती पानी निकाल न थियो। रेलवे स्टेशन, रेलवे कॉलोनी, हाली रोड ऐं अर्जन कॉलोनी सूदो मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ शहर के इलाइक़नि में बरसाती पानी बीठल हुजण सबबि शहरी ॿिटे अज़ाब में मुब्तला। कराची के गार्डन वाले इलाइक़े में औरत इमारत तां किरी फौत। बुशरा ज़ाल आसिफ जो लाश सिविल अस्पताल मुंतकिल। पुलिस जो चवणु आहे त औरत के वारसनि सां राब्तो कयो वियो आहे। वाक़े जा कारण मालूम करण की कोशिश कई पई वञे। कराची के गुलबर्ग वाले इलाइक़े में हथियारबंदनि की फायरिंग में पीरसन शारिक हुसैन क़त्ल। मक़तूल जो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो। पुलिस वाक़े वारे हंध वटां गोलियुनि जे खोल सूदो ॿियूं शाहिदियूं गॾु करे वरितियूं। पुलिस जो चवणु आहे त शुरूआती जांच मूजिबि पीरसन के क़त्ल वारो वाक़ियो पुर मज़ामत जो नतीजो लॻे थो। नवकोट के बाग पाड़े में रांद खेडण दौरान नीगर पाड़े जी टैंकी में पानी की टैंकी में किरी फौत थी वियो। टंडो मोहम्मद खान भरसां फुलली केनाल मां अधड़ोट शख्स जो लाश हथ सुञाणप न थी सघी। लाश अस्पताल मुंतकिल। डीजी सेहत सिंध डॉक्टर इरशाद मेमण इस्तीफ़ा ॾेई छॾी। ज़रियनि मूजिबि डॉक्टर इरशाद मेमण सिंध सरकार की पॉलिसीज़ ते इख़्तिलाफ़नि सबबि उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी आहे। उन पंहिंजी इस्तीफ़ा सेक्रेटरी सिहत ॾांहुं माणे छॾी। ॼाम शोरो में हथियारबंदनि मेहमान थी आयल गड़ी खैरो वासी नौजवान के गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। ॻोठ मिस्री में जवाबदारनि की फायरिंग में सोहबत बुलेदी मारिजी वियो। वाक़े जा कारण मालूम न थी सघिया। पुलिस जांच शुरू करे छॾी। इंग्लैंड के क्रिस वोकस पहिरीं टेस्ट मैच में पाकिस्तान का खसे वरती। इंग्लिश टीम 7 विकेटुनि के नुक़सान ते 277 रन्स जो हदफ पूरो करे वरितो। क्रिस वोकस 80 ऐं जोस बटलर 75 रन्स ठाहे टीम की कामयाबी में अहम किरदार अदा कयो। इंग्लैंड के 2 मैचेस की सीरीज़ में 1 मैच की सरसी हासिल।